बुकेरा शरीफ वेझो ॻोठ अलाहबख्श जरवार जे गवर्नमेंट लोअर सेकेंडरी स्कूल में सकाफ़ती ॾियारो वॾे जोश सां मल्हायो वियो। ख़बर मूजिब बुकेरा शरीफ वेझो ॻोठ अलाहबख्श जरवार जे गवर्नमेंट लोअर सेकेंडरी स्कूल में उस्तादनि पारां शानदार सकाफ़ती प्रोग्राम कोठायो वियो, जंहिंमें मोज़िज़ उस्तादनि, शागिर्दनि, वालिदैन, इलाइक़े जे मोज़िज़नि वॾे तइदाद में शिरकत कई। तक़रीब जो आगाज़ तलावत कलाम पाक सां कयो वियो, जंहिं बाद प्रोग्राम जो बाक़ायदा शुरूआत थी। स्कूल जे ॿारनि पारां सकाफ़ती वेस ओढ़े प्रोग्राम खे 4 चंड लगाए छॾिया। दरे त स्कूली शागिर्दनि पारां मुख़्तलिफ़ टेबलूज़, तक़रीरूं, मुख़्तलिफ़ ख़ाका, पैरडी ऐं क़ौमी गीतनि ते शानदार रक़्स कयो। इन्हीअ मौक़े ते स्कूल जे हेड इशफाक जरवार, अब्दुल लतीफ़ जरवार, एज़ाज़ ब्रोही, आफ़ताब कलोई, मक़बूल कात्यार ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त असांखे पंहिंजी सकाफ़त ते वॾो नाज़ आहे। 5000 साल मुहनि जे दड़े जी तहज़ीब जा वारिस आहियूं। असांजो दुनिया में हिकु अलॻि सुञाणप आहे। असांखे तालीम ते वधीक ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। पुटनि सां गॾु न्याणियुनि खे बि तालीम ॾियारण वक़्त जी अहम ज़रूरत आहे। दरे त प्रोग्राम में मुख़्तलिफ़ स्कूलनि खां आयल महिमाननि में यूनियन काउंसिल बुकेरा शरीफ जो वाइस चेयरमैन अलाउद्दीन जरवार, शहाबुद्दीन राजपर, अकबर लगारी, महबूब दर्स, इमदाद हालेपोटो, मोहम्मद हसन जरवार, मुनव्वर लगारी, सबूर जरवार, फेज़ मोहम्मद दर्स, राजा खान जरवार, अब्दुल सत्तार जरवार, महमूद दर्स ऐं ॿिया प्रोग्राम में शरीक थिया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची